जहन्नम भी खैर कसीर में आ। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला बिन उमर, मेरे तवज्जो, हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमाया करे अल कौसर नहर फिल जन्नत हाफिताहु मिन ज़हबि व मजराहु अला दुर्रे वल याकूत तुरबतहु अतीब मिनल मिस्क व मावाहु अहला मिनल असल व अबयद मिनस सलज। हज़रत अब्दुल्ला बिन उमर को जब तो कौसर जन्नत जी हिक नहरा जे जा किनारा सोन जा ठहरा। सुभान अल्लाह। छाजा किनारा सोन जा उन जो वह करो मोतिन अया किन मथा जुड़ला उन जी मिट्टी अतीब मिनल मिस्क मुश्क अंबर सा ठहरा पाकीज़ा उन जो पानी पाखी का वधीक मिठो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं गरन खां वधीक सफेद बर्फ जो करो करो न करो इनी गरन खां वधीक सफेद तिरमिज़ी वाले जो रखियो आहे त हज़रत अब्दुल्ला बिन उमर तो चवे या जन्नत कौसर भी खैर कसीर में आ। सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वह जन्नत केड़े कम जी जे जन्नत में हसनैन करीमैन जो नानो न हुजे। सुभान अल्लाह। हुजूर का पूछो वियो या रसूल अल्लाह मुझा आका क़यामत जे ॾियारे आदम का वठी ईसा जी उम्मत हुंदी ओ अवां जी भी उम्मत हुंदी ओ असां गुनाहगार तव्हां खे किथे ॻोल्हींदासीं? गुलाम सुवर किथे ॻोल्हींदासीं? पाण फरमाए मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत जो टिन जायुनि ते इंतज़ार कंदुसि। टिन जायुनि ते हसनैन करीमैन जा नाना था फरमाया त मां पंहिंजी उम्मत जो इंतज़ार कंदुसि। हज़रत अबू हुरैरा फरमायो या रसूल अल्लाह आदम जी उम्मत भी उन्हनि सां गॾु मूसा जी उम्मत भी उन्हनि सां गॾु ईसा जी उम्मत भी उन्हनि सां गॾु सवाल के नबीयनि जी उम्मत भी उन्हनि सां गॾु पोइ तव्हां जे उम्मत जी सुञाणप जी निशानी कहिड़ी हूंदी? असां कीअं सम्झूं त हे मदीने वारे जे गुलाम जी उम्मत आहे? हालात आदम जी उम्मत भी हूंदी ईसा जी उम्मत भी हूंदी याया जी उम्मत भी हूंदी शीश जी उम्मत भी हूंदी मुंहिंजा इब्राहिम खलीलुल्लाह जी उम्मत हूंदी। मुंहिंजा आका तव्हां जी उम्मत जी निशानी कहिड़ी? पाण फरमाईंदा हा मुंहिंजा उम्मती दुनिया में 5 वक्त नमाज़ पढ़ंदा। घणा वक्त? 5 वक्त नमाज़ पढ़ंदा। अल वुज़ू इफ्तार सलात। आका फरमाईंदा वुज़ू नमाज़ जी कुंजी आहे। 5 वक्त नमाज़ जा पढ़ंदा। नमाज़ खां अवल पहिरियों वुज़ू कंदा। इन्हनि जा वुज़ू वारा उज़वा 24 जे कंड वांगे झरकंदा। इहा मां मोहम्मद जी उम्मत जी निशानी आहे।
गोलियों पर सुई न भी लगे और जो मोजा महबूब मुझे घर में मुझे हुजरे में मुझे कमरे में आया महबूब दरवाजा खोलो महबूब पाजा लप मुबारक चोरिया हाय हाय सुभान अल्लाह मुझे महबूब करीम जे दर मुबारक में उठियो हुयो वो तो नूर जो लाडो पियो वचन हम आयशा जी फरमाए ये वक्त में मोजा महबूब उमर पड़ गया अजा महबूब उमर के आई मस तमा जमीन का सुई लभे गलती सुभान अल्लाह हाय हाय सुई भी